नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो जी ख़ुसूसी तावन सां ॻोठियो सिखियो सोलंगी में हेपाटाइटिस शुगर ऐं रत जे अतीअ जी कैंप लगाई वई, जंहिंजी सरपरस्ती समाज सुधारक अली नवाज़ सोलंगी कई, जॾहिं त फातिमिया फाउंडेशन जे हॉस्पिटल बेस्ड ब्लड बैंक हेपाटाइटिस प्रोग्राम सिविल अस्पताल नौशर फिरोज पारां अलॻि अलॻि कैंपियूं लगायूं वयूं। उन मौके ते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां हिन ॻोठ वासियुनि जी हिम्मत खे सलाम पेश करियां थो, जेके इंसान ज़ात जे भलाई लाइ कमु करे रहिया आहिनि। असां साणस हर वक़्तु साथ ॾींदासीं। हुन चयो त जेकॾहिं असांजे इलाइक़े जा माण्हू सुजाग थी पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ अॻिते वधनि त असां पंहिंजूं ख़िदमतूं खेनि अर्पींदासीं। इएं हेपाटाइटिस जी स्क्रीनिंग ऐं वैक्सीन जो एहतमाम कयो वियो। जेकॾहिं उन्हनि माण्हुनि मां के पॉजिटिव निकिता त उन्हनि खे दवाऊं पिणु मुफ़्त ॾियारींदासीं। उन मौके ते कैंप जे अॻवान सिविल सर्जन डॉक्टर नूर हसन मोरो, डॉक्टर खादिम हुसैन मेमन, गुलाम अकबर नारेजो, नौमान तुनियो, अज़हर अली सोलंगी ऐं ॿियनि पिणु शुक्रियो अदा कयो।